अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में वलीकार हमारे यासिर अहमद हमको स्टूडियो में जॉइन कंदा सीनियर तज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु ॿ टे ॻाल्हियूं आहिनि पर स्टार्ट वठूं अगरि जे पहिरियों चकर कंहिं प्रेसिडेंट ऑफ अमेरिका इसराइल जे लाइ चयो त भई इसराइल में वॾा नुक़सान थियो आहे, वॾियूं हुते बिल्डिंगूं तबाह थियूं आहिनि, हीअं रैम्पेज क्रिएट करे छॾियो ईरान, एतिराफ़ कयो आहे हालांकि इसराइल जेको आहे उहो कॉन्स्टेंटली मना कंदो अचे पियो, पर ख़ैर उनखां पोइ सुबुह खां हिकिड़ी ॼण माना ख़बरूं हलणु शुरू थियूं त अमेरिका जेको नुक़सानु कयो आहे इहो को नुक़सानु न थियो आहे। अमेरिका जी पंहिंजूं डिफेंस जूं एजेंसियूं, सिक्योरिटी एजेंसीज़, CNN, सभई जेके बि वॾा वॾा चैनल्स आहिनि सभिनी उहा पिक कई आहे स्टोरी ऐं सभिनी हलाई आहे। उनखां पोइ ट्रम्प साहब चए थो त न बाबा वॾो नुक़सानु थियो आहे, उहो बाक़ाइदा दलीलूं थो ॾिए तमामु घणो नुक़सानु थियो आहे। इवन ईरान जे बि तरफ़ां हिकिड़ो अची वियो आहे फॉरेन, उन्हनि जा जेके स्पोक्स पर्सन आहिनि उन्हनि बि चई छॾियो आहे त नुक़सानु थियो आहे असांजो, पर हू चवनि था नुक़सानु न थियो आहे, 2-3 साल अॻो ब्लोबैक थियो आहे। पर सदर ट्रम्प लॻो पियो आहे त भई न नुक़सानु थियो आहे ऐं पंहिंजी मीडिया खे माना ईअं सफ़ा गारगन ते अची वियो। सो ट्रम्प साहब, प्रेसिडेंट ट्रम्प चयो त इंडिया खे इज़राइल खे ठीकु ठाक मार लॻी आहे हिन सॼी वॉर में, ऐं ॿई मुल्क हाणे थकी पिया आहिनि, तंहिंजे करे उमेदु कजे त हाणे न विढ़ंदा। ऐं हाणे हीअ जेका कॉन्ट्रोवर्सी शुरू थी आहे, तकरारी ॻाल्हि ते जेको अमेरिका एटमी असासनि ते हमिलो कयो त उनमें नुक़सानु ईरान जो घणो थियो आहे। ईरान ऑफिशियली चए थो नुक़सानु त थियो आहे, पर असांजो जेको 400 kg जेको यूरेनियम हो असां हू ॿिए हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। ट्रम्प चए थो इहो मुमकिन न आहे, उतां का शइ न निकिती आहे, असां हुनखे दफ़न करे छॾियो आहे, हज़ारे मण जेको आहे हुनजे हेठि दॿाए छॾियो आहे, दफ़न करे छॾियो आहे। लेकिन मूंखे डोनाल्ड ट्रम्प जी जेका कल्ह खां वठी हालति आहे हिन मामले में उहो मूंखे प्रेसिडेंट ट्रम्प असां वारी जेके सियासी पार्टियूं आहिनि उनजी हालति लॻी आहे। जीअं असां वारी सियासी पार्टियूं हुकूमत में हूंदियूं आहिनि न, पोइ कुझु कंदियूं आहिनि, पोइ अची ज़ोर ॾींदियूं आहिनि त मञो त असां हीअ कयो आहे, असां मुल्क जी भलाई करे छॾी आहे, असां जेको आहे आवाम जी भलाई करे छॾी आहे, ऐं तव्हां मञो छो नथा? ऐं पोइ हीअ मीडिया आहे जेका सॼो मनफ़ी जेको प्रोपेगेंडा करे थी, फेक न्यूज़ हलाए थी। त मूंखे डोनाल्ड ट्रम्प जी बि हालति उहा लॻी त यार तव्हां तारीफ़ नथा कयो असांजे फ़ौजी जो पायलटनि जी, जेके विया प्रिसिशन सां धक कयूं, तबाह करे छॾियूं, सफ़ा हस्ती सां मिटाए छॾियूं ईरान जे न्यूक्लियर प्रोग्राम खे। हीअ CNN ऐं न्यूयॉर्क टाइम्स ऐं हीअ जेके आहिनि बेवकूफ़ आहिनि, ऐं अलाए छा छा आहिनि, अंग्रेज़ी में ॻाल्हियूं पियो ॾे त हीअ अच्छा हू CNN ऐं हीअ जेके आउटलेट्स आहिनि, मीडिया आउटलेट्स आहिनि, फॉक्स त सफ़ा हुनजो पंहिंजो आहे, लेकिन हीअ जेके थोरा इंडिपेंडेंट आहिनि या थोरा लेफ्ट या लिबरल स्कूल ऑफ थॉट रखनि था मीडिया ग्रुप्स, हू कोट कनि पिया अमेरिका जी ही हिकिड़ी इंटेलिजेंस, पेंटागन जी इंटेलिजेंस एजेंसी जी रिपोर्ट खे त एतिरो नुक़सानु न थियो आहे, थी सघे थो एतिरो नुक़सानु न थियो हुजे। ज़ाहिर जॾहिं तव्हां दफ़न करे छॾियो आहे त तव्हांखे कहिड़ी ख़बर अंदरि छा हो। एग्ज़ैक्टली। लेकिन मूंखे ट्रम्प जी हालति बिल्कुलु ओढ़ी लॻी ऐं बिल्कुलु ईअं लॻो त यार तव्हां मुंहिंजी तारीफ़ छो नथा कयो। एक्चुअली डोनाल्ड ट्रम्प ज़ाहिर हिकिड़ो मतिलबु मिलियनर ऐं पोइ हुन सिर्फ़ु आम कारोबारी माण्हू न हो न, हीअ त शोबिस जो माण्हू रहियो आहे, रेसलिंग में मतिलबु हीअ जेके लाइव छा चइबो आहे लाइव शोज़ हूंदा आहिनि, रियलिटी शोज़ कंदो रहियो आहे। फिल्म में बि आयो आहे, फिल्म में त एतिरो न आयो, पर रियलिटी शो कंदो रहियो आहे। त उनखे ॻाल्हि नथी हज़म थिए त यार तव्हां सम्झो छो नथा, मूं वॾो कारनामो करे छॾियो आहे, मूंखे दुनिया में इब्राहिम लिंकन खां पोइ अमेरिका जो सदर मूंखे सम्झियो वञे, माण्हू नथा मुड़नि बाबा ॻाल्हाइनि था। सो मूंखे उनजी जेका विफले पियो प्रेसिडेंट ट्रम्प, मूंखे पंहिंजी सियासी पार्टियूं जेके हुकूमतियूं आहिनि उहो नज़र आयूं त या तव्हां सम्झो छो नथा, असां तमामु भलाई कयूं आहे मुल्क जी क़ौम जी, तव्हां सम्झो ई नथा। लेकिन जेको थोरो जेको टिल्ट हाणे ख़ैर प्रेसिडेंट ट्रम्प जी ख़बर न हूंदी आहे त अॼु छा आहे, कलाक खां पोइ छा थींदो ऐं सुभाणे छा थी वेंदो, लेकिन अॼु सिर्फ़ु इहो न चई त मार तमामु ठीकु ठाक लॻी आहे इज़राइल खे, यानी इज़राइल जे सोचियो न त इज़राइल जे मीडिया में, इज़राइल जी पब्लिक में इहो मैसेज छा वियो हूंदो नेतन्याहू लाइ, हुनखे ख़बर बि हूंदी, ज़ाहिर हू त तबाही पंहिंजी ॾिसनि पिया, पर अगरि प्रेसिडेंट ट्रम्प जेको आहे ठपो हणी ॾिए पियो त जेका इज़राइली मिथ हुई त हुनखे कुझु न थींदो ऐं हू ॿियनि खे तबाह करे छॾींदो, त उनखे त वॾो धकु रसायो आहे न त भई प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट्स चए पियो त नुक़सानु थियो आहे इज़राइल खे, यानी एतिरो ताक़तवर बि न आहे इज़राइल जेतिरो तव्हां सम्झो था।
ऐं ॿी ॻाल्हि हींअर वरी कल्ह बि चयो हींअर वरी जेको थोरी देरि पहिरीं नेटो जी हुन में ब्रीफिंग ॾिए पियो प्रेसिडेंट ट्रम्प त वरी चई त हा मूं चयो आहे त चाइना भले वठे तेल ईरान खां ऐं ईरान जे एतिरो नुक़सानु थियो आहे त ईरान खे ॾोकड़ खपनि जी हा, पंहिंजे पाण खे वरी ठाहिण लाइ वरी पेरनि ते बीहण लाइ ईरान खे पैसा यानी हाणे ईरान सां जी तरक़ी सां बि लाइ बि गॾु थी थिए पई प्रेसिडेंट ट्रम्प खे ऐं ईरान जी वापसि पेरनि ते बीहण जी बि ख़्वाहिशमंद हाणे प्रेसिडेंट ट्रम्प थिए पियो सो थिंग्स जेको आहे उहो फ़िलहालु अॼोकी जेका स्टॉक एक्सचेंज जो मां अगरि चऊं त अॼोकी सियासी सूरत हाल में प्रेसिडेंट ट्रम्प को इज़राइल सां वधीक ख़ुशि नज़र न पियो अचे रहंदो अञा माना अंडरमाइन कंदे नज़र अचे थो पियो। थोरो हुनखे हेठाई पियो ॾेखारे यस ऐं इहो चवणु त हिन जंग मां हाणे ईरान ऐं इज़राइल ॿई थकी पिया आहिनि यस हा दोनों मतिलबु ॿई थकी पिया आहिनि बोथ आर टायर्ड त मतिलबु इहो आहे त तव्हां इज़राइल खे पंहिंजे इतिहादी खे ईरान सां गॾु पिया बीहारियो सो हाणे वरी $1 मिलियन जो सुवालु हिते इहो पैदा थी वञे थो ख़ैर हीअ त सिचुएशन मतिलबु प्रेसिडेंट ट्रम्प जी गुफ़्तगू मां इहो लॻे थो त मामिलो कंहिं हद ताईं थधो थियणु वञे पियो हाणे ज़ाहिर आहे टॉक्स किथे थींदियूं न थींदियूं ऐं जॾहिं हिकिड़ो प्रेसिडेंट चए पियो ॾिसो हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे प्रेसिडेंट चए पियो त चाइना खे त तव्हां भले तेल ख़रीद कयो ईरान खां पोइ तव्हांजी सैंक्शन्स जी हाणे इख़लाक़ी जवाज़ छा रहिजी वियो पाकिस्तान बि ख़रीदे न सवाल त इहो पाकिस्तान ख़रीदे पाकिस्तान पंहिंजी गैस पाइपलाइन वारो मनसूबो जेको आहे उहो पूरो करे रुकियो पिया मतिलबु ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां ज़बानी तौर ते चओ पिया त हू जेको तव्हां लिखत में हुन ते पाबंदियूं हयल आहिनि त ख़ुदि हिकिड़ो सुवालु पैदा थी वेंदो न यस त देर सवेर इहे सैंक्शन्स ख़तमु करणा पवंदा लेकिन ॿिए पासे जेका हिकिड़ी थोरी उमेद जी नज़र आई आहे बहितरी जी हिकिड़े ॿिए मामले में जेको असुलु मामिलो जिथां सॼो मामिलो फुटे थो मिडल ईस्ट जो क्राइसिस जेको आहे जिथां जनमु वठे थो उहा गज़ा ऐं वेस्ट बैंक फ़लस्तीन जो इशू त उते बि हाणे हमास वारा चवनि पिया अॼु हमास वारनि बि 6-7 फ़ौजी मारे छॾिया आहिनि इज़राइल जा काफ़ी अरसे खां पोइ ग्राउंड ते हमास पंहिंजो स्ट्रेंथ ॾेखारी आहे त हाणे हमास चए पई त ॻाल्हियुनि जेके आहिनि तेज़ थियनि पियूं हुन कल्ह बि 50-60 माण्हू मारिया अॼु 50-60 माण्हू मारे छॾिया आहिनि अॼु बि इज़राइल लेकिन इहा आहे त ॻाल्हियुनि जी वरी उमेद पैदा थी आहे इहे हिन में ज़ाहिर क़तर विच में मेडिएशन करे पियो त हू बि किथे अगरि ठापुर थिए यार जेके रोज़ माण्हू मरनि पिया त पोइ हिकिड़ी नई सिफ़ बंदी त पाण खे हाणे क्लियरली नज़र अचे पई त इज़राइल हिन वॉर खां पहिरीं जे पोज़ीशन में हो न हूंदो पोइ हुन कई अच्छा ईरान वारो न बि थिया जी हा त बि जेको दुनिया में ही जेको असीं जूज़ आहियूं असीं मज़लूम आहियूं असांखे हिटलर असांजो हॉलोकॉस्ट कयो पोइ हीउ थियो हू थियो ठीकु आहे हिकिड़ो दुनिया में हिकिड़ा मज़लूम रिलीजियस मिनॉरिटी तस्वर थींदी हुई जूज़ जी नेतन्याहू सभु दुश्मन हिननि जा नेतन्याहू पंहिंजो तारुफ़ मटाए छॾियो मुसलमाननि में त अॻु में ई तारुफ़ को सुठो न हो मुस्लिम वर्ल्ड में लेकिन ख़ुदि नॉन मुस्लिम वर्ल्ड में स्पेशली सोशल मीडिया डिजिटल मीडिया खां पोइ ऐं जेको ज़ाहिर एतिरो जेनोसाइड थिए पियो त तव्हां ॾिसो त हर हंधि गोड़ आहे अमेरिका में यूरोप में इवन यूरोपियन पार्लियामेंट में मेंबर्स गोड़ पिया कनि सो उहो बि वॾो डैमेज थियो आहे सो नेतन्याहू आई थिंक के हुनजो जेको ग्रेटर इज़राइल वारो ख़्वाबु आहे फ़िलहालु त मूंखे शर्मिंदा ताबीर थींदे नज़र नथो अचे हीअ हिकिड़ा अजीब ॾिसो का फ़र्द हुजनि था हू दुनिया में पोइ तबाही पंहिंजे हिकिड़ा ख़्वाब ठाहे वठनि था मिसाल हिटलर बि त पंहिंजे पाण खे हिकिड़ो सुपर रेस सम्झंदो हो न जर्मन्स खे ऐं हू सम्झंदो हो त हुनजो हक़ु आहे त जर्मन्स जो त सॼी दुनिया ते हुकुमरानी करे वठे हाणे हिकिड़ी अहिड़ो माण्हू जेका ख़्याल ख़्वाब आहिनि न नेतन्याहू जो बि हिकिड़ो ख़्वाबु आहे त भई आउं हिनखे ग्रेटर इज़राइल ठाहे वठां ऐं छॾियो हिन ॻाल्हियुनि खे त 2 स्टेट छा थींदो आहे फ़लस्तीन खे छाजे लाइ ॾियूं बसि अमेरिका जे मुफ़ाद में बि इहो आहे त इज़राइल हिते वॾो मुल्क थी बीह रहे मतिलबु मोदी अखंड भारत हाणे इहे सभु हिकिड़े फ़र्दनि जा हिकिड़ी फिक्सेशन थी वञे थी ऐं हू एतिरी पावरफुल पोज़ीशन में अची वञनि था त पोइ ज़ाहिर पावर करप्ट थियूं त पोइ इहो इवेंचुअली ॻाल्हि इहा ई थी अची निकिरे अच्छा पर हाणे त हीअ शॉर्ट टर्म जेका बेसिस आहे उन ते त सम्झ में अचे थो पियो त थिए छा थो पर अगरि लॉन्ग टर्म बेसिस ते ॾिठो वञे त लॉन्ग टर्म बेसिस ते त ही इसराइल जो माना ॾियणु माना पूरी
वॾो हिकिड़ो धचको अचणु वञे थो पियो, ईअं अगरि महसूसु थिए थो जहिड़े तरीक़े सां हलनि था पिया। ऐं अगरि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अगरि इहो अचणु अहिड़ी सिचुएशन अचे थी त पोइ त माण्हू अक्सर सुवाल उथारनि था त पोइ इवन सदर ट्रंप जूं इहे ॻाल्हियूं, इहो जहिड़ो जू लॉबी सां इहो केतिरो लंबो हली सघंदो? ॾिसो, जेके ज़ाइनिस्ट आहिनि, जेके लॉबी आहे, जेको इज़राइल जी लॉबी आहे अमेरिका में, उहो त बहरहाल हिन में शक न आहे त तमामु हिकिड़ी मज़बूत लॉबी आहे। ऐं हू चाहे डेमोक्रेट्स हुजनि, चाहे रिपब्लिकन्स हुजनि, चाहे पेंटागन हुजे, चाहे CIA हुजे, चाहे मीडिया हुजे, स्टेट डिपार्टमेंट, उन्हनि जो वॾो हिकिड़ो इन्फ्लुएंस आहे। जेका अमेरिकन डीप स्टेट आहे, उहो कुझु माण्हुनि जो त ख़्यालु आहे त हू आहे ई हिकिड़ी ज़ाइनिस्ट स्टेट, मतिलबु हू अमेरिकन डीप स्टेट न आहे ऐं मुहिम हलणु खपे त अमेरिका खे आज़ादु करायो हिननि मां। लेकिन ज़ाहिर ज़रूरु कुझु त वरी हुननि प्लान कयो हूंदो। हाणे कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ में वञिबो त पोइ माण्हुनि खे शक आहे 9/11 छा हो, ही सभु शइ मामलात छा हुआ। जंहिंखां पोइ ख़ुदि नेतन्याहू ऑन द रिकॉर्ड आहे त ही थियो त ख़राबु, लेकिन ही असां लाइ चङो थी वियो। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त कहिड़ो नओं धमाको, कहिड़ो नओं तमाशो दुनिया में अमेरिका में थिए त वरी हिकिड़ी पलटो खाई वञे। पर फ़िलहालु डिफेंसिव ते 2 क़दम पोइते ते हटिणो पवंदो हिन लॉबी खे। ऐं ख़ुदि अमेरिका में हाणे सीरियस डिबेट थींदी त असांखे मतिलबु अमेरिका फर्स्ट आहे या इज़राइल फर्स्ट आहे। ऐं हिन में आउं सम्झां थो त कुझु क़दम त पोइते हटंदा, वरी को ॿियो ड्रामो नओं को तमाशो क्रिएट थिए त ॿी ॻाल्हि आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे जो कल्ह सईद मुशाहिद हुसैन बि चए पियो, मतिलबु जॉन एफ कैनेडी लाइ तसवर त कयो वञे थो न त हुन मतिलबु हुन इज़राइली लॉबी सां इख़्तिलाफ़ु कयो बाक़ाइदा, ऐं जंहिंखां पोइ न सिर्फ़ु हुन वक़्तु मारिजी वियो, पर अॼु ताईं हुन ते पर्दो पियल आहे बिल्कुलु त हू कीअं मारिजी वियो। इवन हिन डोनाल्ड ट्रंप चयो त आऊं पेपर्स आउट कया थो, हिन पेपर्स में कुझु बि नई ॻाल्हि न आहे। सो बंदि थी थो वञे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। मतिलबु इहे ई ॻाल्हियूं पोइ ज़हन में अचनि थियूं। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन खिते में अगरि हाणे मिडल ईस्ट ते ई अगरि अचिजे, ज़ाहिर आहे हिकिड़ा प्लेयर्स हुया, सऊदी अरब प्लेयर हुयो बिकॉज ऑफ अमेरिकन, ऐं इसराइल हिकिड़ो वॾो प्लेयर हो, अमेरिकन हिकिड़ो टिल्ट रखंदे। हाणे अगरि ज़ाहिर आहे 2 ॻाल्हियूं थियणु ज़रूरी आहिनि, या गाज़ा जो मसइलो हल थिए त ऐं नेतन्याहू घर वञे, त इन्हनि ॿिन्ही मां इहे 2 शयूं गॾु थींदियूं ज़रा साइमल्टेनियसली मुमकिन थी सघनि थियूं, तेसि ताईं त मुमकिन नथी थी सघनि। पर अगरि जे इहे 2 शयूं थियनि थियूं त इसराइल त बैकफुट ते हलियो वियो। मिडल ईस्ट में डायनामिक्स चेंज न थींदा ड्यू टू ईरान परसेप्शन? सर, घणी शयुनि जा फैक्टर्स अॻु में चेंज थी रहिया, पर हाणे वधीक थींदा। मिसाल सऊदी अरब जो रोल हो, लेकिन सऊदी अरब बहरहाल दिल्ली सऊदी अरब ऐं कतर जो बि को मामलात कोई तरह सुठा त न आहिनि, ठीकु आहे न, मतिलबु ज़ाहिर ते डोंट, पर हाणे ज़ाहिर आहे हू त हिकिड़ी अरब ऐं हू सभु पंहिंजी जाइ ते मुसलमान, लेकिन कतर जी इम्पोर्टेंस वधे थी, ईरान जी इम्पोर्टेंस वधंदी। ठीकु आहे। हाणे अगरि ईरान जी इम्पोर्टेंस हाणे ज़ाहिर वधंदी त हुनजी मिलिट्री माइट ऐं हुननि जो जेको मतिलबु इन्फ्लुएंस आहे, नॉट थ्रू दिस टाइम मे बी नॉट थ्रू ओनली प्रॉक्सीज़, लेकिन असर त वधंदो न। मतिलबु हुनखे हाणे हिकिड़ी डिफरेंट निगाह सां ॾिठो वेंदो। हुनखे उहे बि हुनजी जेके ख़िते में जेके हुनजी जियोपॉलिटिकल, जेका हुनजी जोग्राफिकल बि मामिलो आहे, उहो अहम आहे त हू जिथे आहे ईरान, उहो तमामु स्ट्रेटेजिकली हिकिड़ी इम्पोर्टेंट पोज़ीशनिंग ते आहे। त रशिया, चाइना, त मिडल ईस्ट जा मुल्क हाणे हुननि में थोरो ईरान जो मामिलो हाणे डिफरेंट निगाह सां ॾिठो वेंदो। ही को सिर्फ़ु हिकिड़ी मतिलबु बसि हिकिड़ी फंडामेंटलिस्ट हिकिड़ी रिजीम न आहे रहंदी। हाणे ईरान जो, ऐं अगरि हिनखे तेल वेल विकिणणु ॾियनि था ऐं हिनखे सैंक्शन्स में कुझु रिलीफ मिले थो, त ही फाइनेंशियली बि हिननि अरब मुल्कनि सां ई अची बीहंदो। अच्छा, पर पोइ अगरि हिते ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ हिते हिकिड़ो ॿियो बि सुवाल उभरे थो न, त अगरि पोइ त अमेरिकन रेलेवेंस बि त मिडल ईस्ट में घटि बि न ड्यू टू इसराइल नॉर्मलाइज़ेशन? रेलेवेंस त रहे थी। सर ॾिसो, केतिरे हींअर बि पाण ॾिठो त मतिलबु तक़रीबन हर ॿिए मुल्क में त अमरीकी अॾा आहिनि। हा, उहो मिडल ईस्ट में त तक़रीबन हर ॿिए मुल्क में मिली। हा, त डिफेंस पर्पज़िस लाइ या स्ट्रेटेजिकली छा हुनजी रेलेवेंस कीअं घटि पई आहे, आउं त नथो सम्झां। ऐं ईरान खे बिल्कुलु ट्रंप अमेरिका हथ मां नथो निकिरणु ॾियणु चाहे त हू बिल्कुलु वञी चाइना या रशिया जी कच्छ में वेही रहे। हू कोशिशि कंदो त पंहिंजा हिकिड़ा टाइज़ जेके तालुक़ आहिनि ईरान सां, हू
नॉर्मल हद ताईं वापसि वठी अचे। उहो त रशिया बि चयो आहे त ॿिन्ही में राब्ता बहाल थी चुका आहिनि। भई कॉलर वठो रफ़ीक मल्ला महाजन मां। जी मल्ला साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी रफ़ीक वाला महाजन सां ॻाल्हायां पियो। साईं काज़ी साहिब जो तजिया प्रोग्राम हमेशह जीअं जानदार ऐं शानदार हूंदो आहे। जी साईं हाणे हीअ जेका जंग लॻी इसराइल जी ऐं ईरान जी ख़ुशूसन तौर ते ऐं जेके बि सोशल मीडिया ऐं जेके मीडिया लेवल ते जेके ख़बरूं चारूं दुनिया सां जुड़िजी ॿुधजनि थियूं त उन में न ईरान वटि को अहिड़ो ताबकारी मादो हुजे की हिननि जूं रिपोर्ट्स रियल आहिनि त पोइ बि हीअ जंग लॻी। बहरहाल उन खां पोइ तव्हां छा था सम्झो त पंहिंजी जेको पाकिस्तान जो आहे उन जी सूरत हाल किथे बीहंदी ऐं पाकिस्तान ऐं पंहिंजो मुल्क इन जंग मां फ़ाइदो पवंदो या नुक़सानु पवंदो? इहो सुवाल। ठीकु आहे साईं, जंग त फ़िलहाल रुकियल आहे। सही हिन जेको पहिरीं बि इंडिया पाकिस्तान जे कॉन्फ्लिक्ट खां पोइ बि मल्ला साहिब ज़ाहिर पाकिस्तान जो हिकिड़ो क़दबुत ऐं हैसियत थोड़ी डिफरेंट तारुफ़ थियो पाकिस्तान जो। अगेन उन जी तफ़सील में नथा वञूं। ईरान वारी सिचुएशन खां पोइ पाकिस्तान जो फ़ाइदो नुक़सान त बाद जी ॻाल्हि आहे, पर शयूं पाकिस्तान लाइ ॾुखियायूं वधंदियूं। हाणे हुन में कीअं असीं पंहिंजे लाइ बहितर मौक़ा वठी वठूं, असांजी जेका अहमियत ऐं हैसियत आहे उहा आउं सम्झां थो थोरी अञा वधंदी। बिकॉज़ हाणे हिते ॿ पावर्स जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि ऐं मसलक वसलक हिकिड़े पासे छॾे ॿ मुस्लमान मुल्क आहिनि ऐं हिकिड़ो न्यूक्लियर पावर आहे, ॿिए पंहिंजो मसल लिखारियो आहे ऐं हू कंहिं वक़्तु बि न्यूक्लियर पावर में कन्वर्ट पियो थी सघे ऐं हुनजी बि हिकिड़ी स्ट्रेटेजिक अहमियत आहे। ऐं चाइना जो हिन ख़िते में असर रसूख़ जो मामिलो आहे। सो हिन सां पाकिस्तान जी अहमियत ऐं मंज़िलत वधंदी आउं सम्झां थो, लेकिन ॾुखी बि थी पवंदी। वधीक प्रेशर ईंदो त कहिड़े पासे पाकिस्तान वञे पियो। इट विल बी मतिलबु आउं सम्झां थो ईंदड़ ॾींहुं पाकिस्तान लाइ हिन हवाले सां डिसीशन मेकिंग ऐं चॉइसिस जे हवाले सां ॾुखिया थींदा। अमेरिका असां खां वरी हिकु भेरे वरी चाहे हू ऐलानियल चए न चए, पर अमेरिका डू मोर ऐं वॉन्ट मोर कंदो। पाकिस्तान मां वधीक हुनजी घुर्जूं पैदा थींदियूं। वेरस चाइना विल ज़ाहिर चाइना असांजो ट्राइड एंड टेस्टेड मुल्क आहे। त पाकिस्तान ऐं हिन मां पाकिस्तान पंहिंजे लाइ फ़ाइदो कढी वञे या माज़ी वांगुरु। सोवियत यूनियन आयो अफ़गानिस्तान में या अमेरिका अफ़गानिस्तान में आयो त पाकिस्तान लाइ त बहितरी घटि थी। उन जा जेके डिक्टेटर्स हुआ उन्हनि लाइ बहितरी थी। त हींअर बि ॾिसणो इहो आहे त फ़र्दनि जी बहितरी थिए थी या मुल्क जी बहितरी थिए थी। कॉलिंग संगत जानी जतोई शिकारपुर मां। जी जतोई साहब छा चवणु चाहींदा? सर ख़ुशि आहियो? ठीकु आहियो सर? जी साईं। सर शिकारपुर ज़िले में फुर चोरियूं अॻुवाऊं बदनामी जेको आहे सो कंट्रोल न थी सघी आहे। सहाफ़ियुनि ते हक़ सच लिखण ते SSP शिकारपुर शाज़िब चाचड़ पूरा केस दाख़िल करे थो, उन्हनि खे खणाए थो, ॿ मोबाइलियूं मोकिले थो उन्हनि जे खणण लाइ। जेको हक़ सच लिखे थो उन ते पूरा केस करे आवाज़ दॿाइणु चाहे थो। हिकु थाणे ते 15-20 लख इनामी याफ़्ता ॾोहारी जेका सो रहियल आहिनि, उहे गश्त कनि था, उहे मोबाइलनि में वेठा आहिनि। प्राइवेट फोर्स आहे। जी साईं। सही लॉ एंड ऑर्डर सिचुएशन त जतोई साहब शिकारपुर कंदकोट कश्मीर जिथे किथे हाणे त जिथे किथे वॾो अज़ाब थी वियो आहे। उन सेवण जहिड़े शहर मां बि आयो त भई हुते बि फुरलोट थियनि पियूं, पन्नू आकिल यू नेम इट। जिथे किथे फुरलोट जेको आहे इहो जेको क्राइम आहे अमन अमान जी सूरत ॾाढी परेशान कुन हद ताईं वधियल आहे। हाणे तव्हां हिकिड़े SSP ते इल्ज़ाम हणो पिया, उनजे तव्हां तस्दीक नथो करे सघां त हू के ॾोहारी थाणे अंदरि वेठा आहिनि या न वेठा आहिनि। लेकिन आउं हिकिड़ी मोटी ॻाल्हि करे सघां पियो, ॿ ॻाल्हियूं। हिकिड़ी ॻाल्हि, हा इहो के तनक़ीद कंदो त इहो इन ऑफिसरनि खे ॻाल्हि वणंदी न आहे। इन जनरल आउं ॻाल्हि थो कयां। ऐं ॿी इन जनरल आउं ॻाल्हि थो कयां त पुलिस जे साथ खां सवाइ ॾोहो थी नथो सघे। हुननि जे साथ खां सवाइ ॾोहो थी नथो सघे, इहो आउं सम्झां थो। हाणे मूंखे ख़बर न आहे त हिते कहिड़ो ऑफिसर छा आहे कीअं आहे। कंदकोट कश्मीर वारा बि वीचारा हुते
टी 40 माण्हू पहुतल आहिनि उते इस्लामाबाद, उते हुननि जा MNA साहिबान बि हूंदा, पर उहो त किथे हुननि सां मिलंदे पाण खे नज़र न आया। नज़र न आया आहिनि। उन्हनि खे ॻाल्हि न वणी हूंदी त छो विया आहियो इस्लामाबाद दांह खणी। चोथों ॾींहुं था न हाणे मुंहिंजे ख़्याल आहे त को चवनि पिया त को वज़ीर अज़ीज़ तलाल चौधरी या को मिलंदो, ॾिसूं मिलेनि थो, पोइ मिली छा कंदो, आथत ॾींदो न। हिननि खे वीचारनि खे हितां सीट जी ख़र्च करे पहुता आहिनि, उन्हनि खे कंदकोट कश्मीर वासियुनि खे छा चवंदो हुते फेडरल गवर्नमेंट? छा फेडरल गवर्नमेंट त ऑर्डर करे नथी सघे SSP कंदकोट खे या DIG लाड़काणे खे त फ़ोन नथी करे सघे, छा कंदी? चवंदा भई ही प्रोविंशियल मैटर आहे ऐं सूबाई हुकूमत आहे, इत्तेहादी हुकूमत आहे, सो ठीकु आहे, हिकिड़ो दम दिलासा ॾेई रवाना कंदा। हिते कंदकोट कश्मीर में हाणे 2 ॿार जेके आहिनि, हिकिड़े टंग में गोली बि हई अथनि, मतिलबु हिकिड़ा हाणे चवनि था त धाड़ेलनि जो हिकिड़ो गैंग आहे, हू हिकिड़े SHO जेको थोरो उते कमु करे रहियो कश्मीर वारो, हुन सां मारणु विया हुनखे, हुते हिकिड़े ॻोठ जे माण्हुनि को मुड़सी कई, पुलिस सां गॾु बीठा त उन ॻोठ मां ॿार अगवा करे वरितो ताकी, ऐं पोइ हुनजो पुलिस ऐं डिमांड आई त SHO ट्रांसफर करे छॾियो, त DIG लाड़काणो या SSP कश्मीर जेको हुनखे ट्रांसफर करे छॾियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त इट्स नॉट वर्किंग। माना हैंडफुल ऑफ धाड़ेल यानी केतिरा हूंदा सर? आउं बार बार इहो पुछां थो, फलाणो गैंग केतिरा? हिकिड़े गैंग में 15 माण्हू, 20 माण्हू, 25 माण्हू, 50 माण्हू धाड़ेल, ये पुलिस का ॾाढा आहिनि। मुमकिन न आहे सर, इहो मतिलबु इहो तय आहे। आउं के हिकिड़े SSP या हिकिड़े SHO या हुनजी ॻाल्हि नथो कयां। पुलिस जी बाय एंड लार्ज सपोर्ट ऐं आशीर्वाद या त हुनखे सपोर्ट कंदा हूंदा, आशीर्वाद सां थींदो हूंदो, या सख़्ती सां मना थियल आहे त हिन वञो ई न थी न हुजो, त हिते हथु न विझो। जी हाणे DIG लाड़काणो मतिलबु हिकिड़ा अजीब आर्ग्यूमेंट ॾिए थो त साईं असांजो मोरल कराइण लाइ जेको आहे धाड़ेल इहे ॿारनि खे अगवा कनि था। इहे ॿार 2 महीननि खां अगवा थियल आहिनि। जी हिकिड़ो नाइच आहे, हिकिड़ो छॼण अलाए कहिड़ी ज़ात जो आहे, हा कश्मीर जो उहो माज़ूर बि आहे। माज़ूर बि आहे। धाड़ेलनि खे छा आहे? हाणे अलाए कहिड़ी डिमांड्स कंदा हूंदा, हाणे हुनजा माण्हू छॾाइबा, पोइ उनजी मर्ज़ी त ऑफिसर ट्रांसफर थींदा। ॾिसी पुलिस जी रिट न आहे। हाणे शिकारपुर हुजे, हू कंदकोट कश्मीर हुजे, ॿियो कोई ज़िलो हुजे, वॾी बदकिस्मती आहे। 0-0 रेट अथनि तक़रीबन हिन वक़्तु घणनि इलाइक़नि में। ऐं सभु अचो हाणे थोरो पंहिंजी नेशनल पॉलिटिक्स, गंडापुर साहिबु जेको आहे उहो अंडर फायर लॻो पियो आहे, बाक़ाइदा ईअं गंडापुर साहिब ते तरक़ी जा फरमार लॻा पिया आहिनि। पर इहो केतिरो फ़ाइदेमंद साबित थींदो जो हिकिड़े बजट जी ॻाल्हि खे माइनस इमरान ख़ान सां जोड़ो? मूंखे त सम्झ न आई त गंडापुर साहिब या गंडापुर जा जेके KP गवर्नमेंट वारा, उन्हनि बजट खे टू बिगिन विथ शुरू में ख़ान सां मुलाक़ात सां मतिलबु इहो मशरूत करे छॾणु। गंडापुर न कयो, पार्टी कयो। अच्छा, मूंखे सम्झ न पियो अचे तव्हां इहो कीअं था करे सघो ऐं छो कयो? अरे मतिलबु मूंखे त तव्हांखे यादि हूंदो, मूं पहिरें ॾींहुं चयो त हीअ छा था कनि, मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी अचे। बाक़ी ज़ाहिर सही, ॾिसो ॿाहिरि अॻुवान न हूंदो त पार्टी त तितर बितर थींदी। जी हा, लेकिन आउं वरी उहा ॻाल्हि कयां थो, जी हा, माइनस छा चयो? सभई हलिया वञनि, माइनस छा चयो? सभई उका विढ़ी पवनि। जेको ख़ान जी सपोर्ट हूंदी, जी हा, KP हुजे, सॼो पाकिस्तान हुजे, न मतिलबु हूंदी या न हूंदी, उन ते गंडापुर ऐं अलीमा ख़ान छा था ॻाल्हाइनि हिक ॿिए सां, बैरिस्टर गौहर छा थो ॻाल्हाए, हू जनरल सेक्रेटरी छा अथनि सलमान अकरम राजा छा थो ॻाल्हाए, तारीख़ में का अहमियत न आहे। छाकाणि त हींअर ख़ान जी जेका सपोर्ट आहे उहा उनजी कॉमनर आहे। हुन वटि को एतिरा कारकुन अगरि हुजनि हा त एतिरा कारकुन कोन्हनि, हुनजा हमदर्द आहिनि। सो पार्टी इन इट सेल्फ, छाकाणि त जेका लास्ट टाइम हिन वटि हिकिड़ी मज़बूत पार्टी हुई जंहिंसां हुकूमत में आयो हो 3-3.5 साल अॻु, जंहिंमें हुकूमत में हो त मज़बूत पार्टी हुई, उहो को PTI जा हुन में जेका असुली कारकुन ऐं कैडर हुआ, हू 25% बि न हुआ। बाक़ी त ॿियनि पार्टियुनि मां इम्पोर्ट थी आया, हू सभु अक्सर भॼी बि विया। त हुन वटि को ईअं नज़रियाती कारकुन खां वधीक नज़रियाती हमदर्द पैदा थी विया आहिनि। उहा ई ॻाल्हि ख़ान खे मज़बूत बि बणाए थी ऐं कमज़ोर बि बणाए थी। त पार्टी न आहे, बसि सपोर्ट त आहे। कॉल न अब्दुल गफूर काके पुटु नवाब शमा जी। काके पुटु साहब छा चवणु चाहींदा?
साईं काजी साहब या सरदार तव्हांखे सवाल साईं काजी साहब खां सवाल आहे त जीअं इमरान ख़ान जो हींअर ज़िक्र हले पियो ऐं हिकिड़ी जेको आहे सो क़ौमी सतह ते हिकिड़ी मज़बूत पार्टी उभरी ऐं उन हुकूमत जे ख़तमु थियण खां पोइ तमामु हिकिड़ी सुठी बैन अवी लॉबिंग पे हली सोशल मीडिया एक्टिविस्ट आहे अवाम में तहरको हो वॾा लतीफ़ो सां अॻुवाण जेको आहे सो मीडिया जेको आहे सो वकील अॻुवाण हर शइ मुतहरक हुई पर हींअर बिल्कुलु जेको आहे सो तमामु हिकिड़ी मठार जी कैफ़ियत आहे ॼण त हिकिड़ी मंदर ताईं PTI जो जहिड़ो कर ग़ाइब थींदी थी वञे त छा इन सिलसिले खे तव्हां कीअं था ॾिसो? महिरबानी। ठीकु साईं। काकूड़े मुंहिंजी 2 मिंट पहिरीं उहा ई ॻाल्हि कई पे पार्टी एज सच को ही जेका हुनजा असलूका वर्कर ऐं नज़रियाती ऐं फलाणा जॾहिं कुझु ॾींहं जे दौर जी तव्हां ज़िक्र कयो पिया उन में हू जेका पार्टी हुई जंहिंजा फ़ाल हुआ हर को नज़र ईंदा उहे घणा 20-25% में न हुआ बाक़ी त सभु ही चौधरी कहिड़ो जेको फवाद चौधरी हुआ न फवाद चौधरी ऐं जब अगरि सवाल ज़ाहिर आहे पीपुल्स पार्टी जे विच में हिकिड़ो बजट ते ॾियणु माना असद कैसर साहब ॻाल्हायो बि हो हाणे अलाए छाजे करे हो छा हो बजट ते ज़ाहिर आहे पीपुल्स पार्टी वोट करे थी पई हेॾे ख़बरूं हलंदी पयूं त जहांगीर तरीन पीपुल्स पार्टी में शमूलियत करे थो हाणे जहांगीर तरीन पाण इहो चए थो जेका वज़ाहतूं करे थो त आऊं मतिलबु हुनजो मक़सदु पर जेको मुंहिंजो मक़सदु इहो न हो पर जेका क्लिप हुई त हुन में हुन चयो मूं ॿुधी जेका त अगरि आऊं वापसि सियासत में आयुसि त आउं हिन सां गॾु हूंदसि हाणे ही केरु उहो मखदूम केरु पीपुल्स पार्टी इहो आहे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जहांगीर तरीन साहब बि हिकिड़ो जॾहिं PTI खे उभारणो हो हुन ज़माने में जेके हुनजे पोयां हुआ जेके त उन्हनि जहांगीर तरीन ॾिनो हो न जहांगीर तरीन साहब पहिरियों दफ़ो हाई प्रोफाइल पॉलिटिक्स में आया परवेज़ मुशर्रफ साहब जे दौर में एस्टाब्लिशमेंट जे दौर में सोली सिंधी में क्यू लीग जा अॻुवाण हुआ पोइ चयो वियो त हाणे क्यू लीग त ॿूटो न ॿारे सघी आहे पोइ एस्टाब्लिशमेंट जो ख़्यालु हो त हाणे हिकिड़ी पॉपुलर फेस अचणु खपे जेको ॿिन्ही पार्टियुनि जो मुतबादिल हुजे त उहो PTI खे ख़ान खे अॻिते कयो वियो त उन महिल जेके चूंडे माण्हू ॾिना विया उनमें जेका कोर टीम हुई पहिरीं उन में जहांगीर तरीन साहब खे ॾिनो वियो शामूद कुरैशी साहब जहांगीर तरीन साहब ज़ाहिर फाइनेंशियली बि हेल्प कयो पिए ज़ाहिर ख़ान खे जहाज़ ॾियणु हीअ करणु जेको बि थींदो आहे पोइ जेको थियो उहो त सभिनी खे ख़बर आहे जहांगीर तरीन सां छा थियो छा न थियो हींअर बि अगरि वागधणी चवंदा ऐं ख़ुदि पोइ वागधणीअनि पारां ई धकिजी बि पियो IPP में अहिड़ो धकियऊंसि जीअं ॿियनि पंहिंजे इतिहादियनि खे धकियो एस्टाब्लिशमेंट पंहिंजे ट्रेडिशनल इतिहादियनि खे बि त धकियो न सिंध में तव्हां ॾिसो GDA हू खोड़ पार्टियूं चौधरी निसार जहिड़ा माण्हू गायब करे सो ही बि धकिजी पियो त तॾहिं त दिलि बर्दाश्ता थी पॉलिटिक्स मां हलियो वियो न जहांगीर साहब त यार चीफ सभु कुझु छॾे ॾिनई पोइ त ज़ाहिर पोइ कुझु रहियो कोन न पोइ चई त जॾहिं मूंखे हिकिड़ी सीट बि नथा वठी ॾियो त पोइ छा कंदसि आउं रही करे ज़ाहिर उहो हिकिड़ो सनतकार माण्हू आहे जो मतिलबु वांदकाई त कोन्हे हुन वटि सो एनीवेज़ सो आई थिंक के अगरि चयो वेंदो त हलिया वेंदा ऐं ज़ाहिर अगरि वियो जहांगीर तरीन हिन पासे त पीपुल्स पार्टी वारे पासे त पीपुल्स पार्टी जो उहो ई सराइकी बेल्ट में फ़र्द हुन वटि हिकिड़ी सुठी टीम आहे गिलानी साहब आहे मखदूम साहब बि छा नालो अथसि अची वेंदो सो इहो आहे हिन में जहांगीर तरीन ऐड थी वेंदो त ज़ाहिर हिकिड़ी हिन सराइकी बेल्ट में त अञा पोज़ीशन पीपुल्स पार्टी बहितर थींदी पर मूंखे थोरो ॾुखियो थो लॻे लेकिन बहरहाल थी थो सघे थो पोइ उहा ई ॻाल्हि आहे न त इहो अगरि थिए थो त माना पोइ छा पंजाब में पीपुल्स पार्टी खे जॻह ॾियण जी ॻाल्हि थी हले छा ॾिसो पंजाब जे सदरन पंजाब में त पीपुल्स पार्टी वटि जॻह आहे न थोरी घणी त आहे न पोइ हाणे केतिरा मेंबर आहिनि हा उहो हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे लेकिन बहरहाल ही पार्टी काड आहे पार्टी जो काड आहे ऐं ही माण्हू त आहिनि न जेके कुझु मखदूम ज़ाहिर आहे इहे थोरा घणा हिते साउथ पंजाब में रहनि था पिया ज़ाहिर आहे ऐं सभु हाणे गंडापुर साहिबु जेको आहे उहो हाणे हॉट वाटर्स में त अची वियो आहे पर हू चवे थो त मां मुलाक़ात त कयां पर मुलाक़ात करण लाइ पहुतो सुप्रीम कोर्ट चयो त बाबा जस मसूर अली शाह साहब वेठा हुआ जस मसूर अली शाह चयो त मां काइम मक़ाम चीफ जस्टिस न आहियां चीफ जस्टिस वेठो आहे लाहौर में तव्हां हुन वटि हलिया वञो अगरि तव्हांखे इजाज़त मिले थी
सर अदालतनि मां त कल्ह ई मुंहिंजे ख़्याल PTI खे अगरि हो आसिरो त पोइ कल्ह बैरिस्टर गौर चयो न त भई असां हाणे अलाह में ॾिसूं पिया की न किथां इंसाफ़ मिलंदो। मूंखे नथो लॻे त असां वटि हिन खे PTI खे किथां जुडिशल फोरम्स तां को वॾो रिलीफ मिलंदो। ही ख़ान जी हिकिड़ी ख़ाम ख़्याली ख़ुशि फ़हमी जेको बि चइजे, मूंखे त अहिड़ी का ख़्याल न हो मुंहिंजे ज़हन में। मतिलबु ज़ाहिर अदलिया आहे, कुझु पाण चई त नथा सघूं, इट्स वेरी डिफिकल्ट। ऐं जैसे मंसूर अली शाह जो त ग़लति दर पिया खड़कायो, वञी चीफ जस्टिस सां ॻाल्हायो, चीफ जस्टिस ईंदा त ख़बर अथनि छा थींदो। ज़रा हिन वक़्तु अदालतुनि मां त को बि आसिरो न आहे। पर साहिब ज़रा अहिड़ी सिचुएशन में जीअं साईं बि सवाल कयो त PTI हिकिड़े हुन खां ग़ाइब थी वई आहे, त ख़ान साहब ज़रा वेठा आहिनि जेल में, ख़बर न आहे, फ़िलहाल को आसिरो बि न आहे, मुलाक़ातूं बि ॾाढियूं घटि थी थियनि, रुकी मुलाक़ातूं थी थियनि। वॉट ऑप्शंस डज़ ही हैव? ख़ान वटि ॿ ई ऑप्शन बचनि था। थोरो लाइटर नोट ते बसनि जे पोयां हूंदो न त हिम्मत है तो हॉर्न देकर पास कर वरना बर्दाश्त कर। सो अगरि त माण्हू कढी सघे थो त कुझु पंहिंजे लाइ कुझु जॻह ठाहे सघे थो, नथो करे सघे थो बर्दाश्त करे, या ठा करे वठे, जेको चयो वञे थो उहो मञी वठे। माण्हू फ़िलहाल ख़ान साहब कढण जी पोज़ीशन में PTI आहे कोन। ये ॻाल्हियूं हुयूं तहरीक हिन ईरान ॾिसूं, तहरीक हू ईरान इज़राइल जंग जे करे मुखर कई ख़ान साहब। हाणे ॾिसूं त ख़ान साहब उहो वापसि करे, हाणे तो जंग ख़तमु टरी वई आहे त तहरीक शुरू करण जो वरी ऐलान करे सघे थो। पर उहो तहरीक जेका जेल में वेही पाण हलाईंदो, उहो पाण सम्झी सघूं था त कीअं हलंदी। जंहिं जेल में मुलाक़ात ई नथा करणु आहिनि त इंस्ट्रक्शन केरु ॾींदो। लेकिन नेवरदलेस हू ॾिसूं त छा हू तहरीक वापसि शुरू थिए थी, हुनजो छा हासिल छा थो थिए। मूंखे नथो लॻे थो हू को एतिरी इफेक्टिव थींदी। ऐं इस्लामाबाद पोएं भेरे विया नवंबर में त केतिरो नुक़सानु थी वियो। सो बाक़ी गोॾा खोड़े छॾणु, मतिलबु गोॾा खोड़णु विल नॉट बी द राइट वर्ड, लेकिन अगरि लचक ॾेखारे कॉम्प्रोमाइज़ करे वठे, इंसान जी ख़बर न आहे। पर ज़ाहिरी तरह मूंखे नथो लॻे त ख़ान जो सॼो रोज़ो बेकार थी वेंदो। इहो थींदो आहे त मुंहिंजे ख़्याल ते फ़िलहाल त हू वेट एंड सी कंदो, सबर ई करिणो पवंदुसि। फ़िलहाल ॿियो को ऑप्शन नज़र त नथो जो हिन वक़्तु टर्म्स किथां बि फेवर में नथा वञनि। किथां बि को मूंखे ख़ान लाइ को बि उमेद जो दर खुलियल नज़र नथो अचे। पहिरीं अमेरिका वग़ैरह जो मामिलो हो, कुझु हिते मामलात हुआ, फ़िलहाल त हर हंधि सांत अची वई आहे। ख़ान जे हक़ में का बि शइ न, पहिरीं काफ़ी शयूं ख़ान जे हक़ में नज़र आयूं पे, इंटरनेशनल फ्रंट ते बि नज़र आयूं पे, ख़ुदि हिते लोकल लेवल ते बि नज़र आयो पे। वरी पर वक़्त ई वरी को नया वाक़िया थींदा आहिनि। एग्जैक्टली अनसर्टेनिटी त आहे न। अॼु UK जो प्राइम मिनिस्टर बाक़ाइदा चवे थो प्रेस कॉन्फ्रेंस त UK में टेररिज़म जो ख़दशो आहे। उहो इशारा बि ॾिए थो त का टेररिज़म असां वटि थी सघे थी, असां वॾा तयारी था वठूं। UK चवे थो पियो, प्राइम मिनिस्टर चए थो पियो। पर हाणे इहे जॾहिं ॻाल्हियूं अचनि थी पियूं त पोइ अनसर्टेनिटी मौजूदु आहे। त जेका जॾहिं हिनखे जोड़े ॾिसूं असां इसराइल वारी न सॼी जंग सां, इसराइल इज़ फेमस फॉर डूइंग एक्सीडेंट्स। लेकिन ॻाल्हि इहा आहे त पोइ इहो कंहिंजी ॻिची में फिल्म विझणु चाहे थो। ॾिसो ईरान जो जेको ट्रैक रिकॉर्ड आहे, ईरान ते एतिरा इल्ज़ाम त लॻनि था त हुन इज़राइल में टेररिज़म कराए थो वाया हुसीज़, वाया हमास, वाया प्रॉक्सीज़। हुननि जे मार्फत इहो इल्ज़ाम ईरान ते कॾहिं बि अहिड़ो इल्ज़ाम वेस्ट बि न हयो। जी हा, त 9/11 में मुलवस आहे। अफ़गानिस्तान में एतिरा साल अमेरिका वेठो रहियो, 9 साल वेठो रहियो, त भई ईरान जी तरफ़ां को अफ़गानिस्तान में तालिबान जी मदद थी। इहे सभु इल्ज़ाम या पाकिस्तान ते लॻंदा रहिया। सो लेट्स होप कि असीं पंहिंजी शयुनि खे पंहिंजा हाउस इन ऑर्डर रखंदासीं। हिन हवाले सां असांजे वटि पाण वटि हिकिड़ी सीरियस सिचुएशन आहे। कल्ह हिकिड़ो असांजा 2 ऑफिसर्स शहीद बि थिया आहिनि, मेजर साहब बि हो ऐं ॿिया हुआ। सो असां वटि पाण हाउस इन ऑर्डर न आहे। हिनखे टेररिज़म ही जेको आहे, ज़ाहिर इंडिया सां तव्हां मतिलबु हिकिड़ी जेका वॉर या कॉन्फ्लिक्ट हो, मिलिट्री अस्करी मामिलो हो, उहो त ख़तमु थियो। लेकिन जेको पहिरीं थींदो हो त हू प्रॉक्सीज़ बि ईंदा ऐं तव्हांखे ज़ाहिर मुख़्तलिफ़ फ्रंट्स ते इंडिया पाणी जे मामले ते ॿियनि ते तंग त कंदो न। सो हाणे UK में मूंखे ख़बर न आहे, हिन ॻाल्हि खे आउं जोड़िया न पियो, पर आउं इहे सिर्फ़ु इहे सम्झां थो त असांखे वधीक केयरफुल रहण जी
बेइंतहा ज़रूरत हूंदी, छाकाणि त हाणे घणी नज़रूं हिते हूंदियूं। ऐं पाकिस्तान खे ज़ाहिर आहे पोइ इहो हिकिड़ो चांस आहे त पंहिंजा मामलात बहितर करे वठे, न त पोइ वरी हा, पहिरियों त हाणे आहे, लेकिन हाउस इन ऑर्डर आणणु खपे। न त प्रायोरिटी ज़ाहिर आहे। ठीकु आहे साहब, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, ईंदड़ प्रोग्राम में